वरी साहब 8 फरवरी ॾाढो हिकिड़ो हुयो त 8 फरवरी ते हालांकि PTI पाण में कुझु बि न पई चए, अहिड़ो PTI चए पई हड़ताल थींदी। हड़ताल जेका आहे उहा पाण तव्हां बार बार नोटिस बि करायो कंदा, अचरे ॾींहुं हड़ताल अलाए कहिड़े क़िस्म जी थींदी, पोइ अलाए थी न थी, दुकान त बंदि रहिया, जीअं रहंदा आहिनि वॾनि वॾनि शहरनि में। पर माण्हू ज़ाहिर हिकिड़ी आमदरफ़ माण्हुनि जी घुमण फिरण हुयो। लाहौर में त ज़ाहिर पसंदि हुयो, इहो सॼो कुझु बि हिकिड़ी हले पई पड़ी। त पंजाब त क्लेम करे थो कुझु बि न थियो, सिंध CM सिंध साहब बि चवे थो त भई कुझु न थियो, का मुज़ाहिरा वग़ैरह कुझु बि न थियो, का हड़ताल बि न थी। ऐं भई KP जे हद ताईं उहो चवनि था असां मुज़ाहिरा कयासीं, हिते जेको थियो सो थियो। पर हाणे 8 फरवरी गुज़री वई त ज़ाहिर हाणे हिकिड़ो जेको गवर्नमेंट जेको आहे बार बार चवंदी पई अचे, राणा सना हुजनि या तारिक फज़ल चौधरी साहब हुजनि, त भई 8 फरवरी गुज़री वई पोइ मुलाक़ात थी वेंदी। 8 फरवरी गुज़री वई, सुप्रीम कोर्ट में हेयरिंग बि हुई, सुप्रीम कोर्ट में जस्टिस याहिया फरीद साहब चयो त बाबा असां हीअं नथा करे सघूं, नोटिस कयूं पहिरियां पोइ ई असां कुझु कंदासीं। नोटिस थी वियो, पर सलमान करोड़ा साहब चवनि था त ॿिया उमेदु आहे त सुभाणे मुलाक़ात थिए। जेसिताईं हड़ताल जो ताल्लुक़ु आहे, असां ॿ ॻाल्हियूं। हिकिड़ी ॻाल्हि त इहा त मां गुज़ारिश काफ़ी अरसे कई पई त आचर वारे ॾींहुं वॾा शहर त बंदि थींदा आहिनि, पर ज़ाहिर आहे सिंध जा बि नंढा वॾा शहर कुझु खुलियल बि रहंदा आहिनि, पंजाब जा कुझु खुलियल रहंदा आहिनि, शायदि चवनि था पिंडी बि खुलियल रहंदो आहे, पोइ ख़बर न आहे। त बाक़ी वॾा शहर त उअं ई बंदि हूंदा आहिनि, अलाए कहिड़ी हड़ताल कामयाबु थी, कहिड़ी नाकाम थी, पर ॿिन्ही जो मौक़िफ़ वॾनि शहरनि जे हवाले सां त ॿिन्ही जो मौक़िफ़ सही आहे। PTI जो मौक़िफ़ सही आहे, दुकानूं बंदि हुयूं। अच्छा, जेको ॿिया शहर ॾिसो, हड़ताल हड़ताल जेको शटर बंदि हड़ताल या पहिया रोक हड़ताल, हिन में जेसि ताईं के पॉलिटिकल पार्टी जा कारकुन या ॾंडे बरदार कारकुन निकिरी वञी दुकाननि खे लठियूं नथा आणनि, हवाई फायरिंग नथा कनि, धमकियूं नथा ॾियनि, को बि माण्हू ख़ुशी सां पंहिंजो रोज़गार तमामु के ज़माने में थींदो हुजे। हाणे केतिरा ई हामी हुजनि इमरान जा, दुकान बंदि न कंदा। जेको ॾियारी ते ड्राइवर आहे, गाॾी हलाए थो, टैक्सी रिक्शा गाॾी, उहो बि न पाकिस्तान जी इकोनॉमिक हालत हाणे उहो न आहे, के ज़माने में थींदो। हाणे त इकोनॉमिक हालत ई न आहे, सवाल ई सो कुझु जाइनि ते थी, कुझु जाइनि ते न थी। सो ऐं की ॻाल्हि जेका मुज़ाहिरनि हुन जी ॻाल्हि आहे, मूंखे खिल अचे थी जॾहिं मरियम नवाज़ चए थी त जेको आहे पंजाब में नाकाम थी, छा था तवका कनि त हिकिड़े हंधि तव्हां 5000 पुलिस वारा मिसाल विहारे छॾियो, ऐं पोइ माण्हू हुते वञनि, हुननि खे लठियूं हणो, हुननि खे 2 ॾींहं पहिरीं गिरफ़्तार करे वठो, पोइ चओ ई नाकाम थी वियो। अरे भाई, तव्हां छॾियो, माल रोड खोलियो, ऐं माण्हुनि खे डपु न हुजे त पुलिस लठियूं हणंदी, पोइ ॾिसो त माण्हू निकिरनि था या नथा निकिरनि। सो इहा हुकूमतनि जी अजीब हिकिड़ी मज़ाक़ ख़ेज़ क़िस्म जी दावा हुजे थी। ॾिसो, माण्हू न निकिता, माण्हू कीअं निकिरंदा? माण्हुनि खे तव्हां अॻु में खभे खणी वेंदो, जेके मोबिलाइज़ कंदड़ आहिनि, या हुननि खे उनजे साम्हूं एतिरी रंडकूं रुकावटूं बीहारींदो, पोइ चवंदो ही नाकाम थी वई। सो अहिड़ा मज़ाक़ ख़ेज़ असां वटि ही बयानिया हूंदा आहिनि, हुकूमतनि जा बि, अपोज़िशन जा बि, त जिनजी का अक्सर हुकूमतनि जी हिन जेके मौक़िफ़ हुजे थी, न सर हुजे थो न पेर, पर पब्लिक कंज़म्पशन लाइ हिकिड़ो सरकारी अलामियो जारी थिए थो, नाकाम थी विया। अरे भाई, पुलिस वारा त हटायो न, पोइ ॾिसो नाकाम थिया या कामयाब थिया। सो लेकिन नेवरदलेस एॾो कुझु ख़ासि थियणो ई न हो। मां त काफ़ी ॾींहंनि खां गुज़ारिश कई पई त मूं छो चयो पियो कुझु न थियणो आहे, छाकाणि त PTI इन धमकी जी हद ताईं बि इहो न चयल हो त हू लॉन्ग मार्च कंदा इस्लामाबाद ॾे। फ़र्क़ु पए आहे हुन सां, छाकाणि KP में पुलिस हिननि वटि आहे, रुकावटूं न हुयूं, त अगरि ही सीरियस कन्फ्रंटेशन में PTI वञणु चाहींदी हुजे हा, त पोइ घटि में घटि हिकिड़ो हल्को फुल्को लॉन्ग मार्च जो आइडिया फ्लोट करे आ, ऐं मतलब ख़्यालु ॾिए त असीं अचूं पिया 8 तारीख़ ते ईंदासीं। उन्हनि ख़्याल बि ज़ाहिर न बिल्कुलु ज़ाहिर न कयो। दैट मीन्स कि PTI बि चाहे पा त हिकिड़ो सिम्बॉलिक थिए, अलामती हिकिड़ो थिए, ऐं अलामती थियो। माण्हुनि में वरी सॼे मुल्क में काफ़ी 15 ॾींहंनि महीनो खनि डिस्कशन हेठि रहियो, PTI जो कमु अपोज़िशन जो मक़सदु हासिलु थी वियो उन ऐं इनमें इहो बि थियो त मौलाना फज़ल रहमान साहब बि जेको हिकिड़ो जेके चाहिनि था त हुननि जो हलीफ़ थिए, उहो बि काफ़ी वाज़े थी एंटी गवर्नमेंट हुननि बि स्टैंड क्रिएट कयो, ऐं PTI जे वेझो आया आहिनि। हाणे उहे पंहिंजा शर्त मञाईंदा, अगरि PTI खे शर्त क़बूल हूंदा तो शामिल थी वेंदा, शामिल त हू इताद में अची वेंदा। JUI वारा न हूंदो त पोइ अलॻि ॻाल्हि आहे। मुलाक़ात बि सभिनी वज़ीरनि बि इहो इशारा ॾिना पिए त पोइ 8 गुज़री वञे त मुलाक़ात कराईंदासीं। हाणे गुज़री वई, हाणे ॾिसो सुभाणे कराइनि था या नथा कराइनि, मर्ज़ी वारा आहिनि। ट्यूसडे ते मुलाक़ात थींदी आहे, ॾिसो सुभाणे कराइनि था या नथा।
लेकिन एंड ऑफ द डे शयुनि खे मूं किथे इहो बि पढ़ियो पियो त महमूद अचरज़ई जी बि मुलाक़ात जो इम्कानु आहे। यस हाणे उहो कॾहिं थी थिए, यस पर हू जेका शहबाज शरीफ़ सां महमूद अचरज़ई जी मुलाक़ात थियणी उहा अलाए खुफ़िया रखी वई आहे या न थी आहे, मूंखे ख़बर न आहे। का ख़बर न आहे। उहा मुलाक़ात जे कटे ख़बर न आई आहे। जी हा छाकाणि त अगरि शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात खां पोइ महमूद ख़ान अचरज़ई खे एक्सेस ॾिनो वेंदो इमरान ख़ान ताईं, यानी हुन सां मुलाक़ात जे लाइ, त पोइ हिन मां हू हिकिड़ो इशारो मिलंदो त हाणे महमूद ख़ान हुतां मुलाक़ात करे हिते हिकिड़े पुल जो किरदारु अदा करे पियो। पाण प्राइम मिनिस्टर सां मुलाक़ात जी ख़बरूं त ऑफिशियली हलियूं हुयूं, पर हुन मुलाक़ात थियण जी का ऑफिशियल तस्दीक न पई थिए। न ऐं न वरी का ऑफिशियल तस्दीक इहा बि आहे त मुलाक़ात न थी आहे, कुझु अहिड़ो अञा उहा बि न आहे। ऐसे पर हाणे ज़ाहिर हिकिड़ा बॉम्बशेल्स कल्ह सेठी साहब पंहिंजे हिते प्रोग्राम में वटि छॾे छॾिया। उन्हनि चयो त भई प्रोग्राम पंहिंजी होस्ट खे चयो त मुंहिंजो प्रोग्राम रखिजो, चई इहो सेव करे। ॿ टे मेन ॻाल्हियूं। हिकिड़ो त उन्हनि चयो त इमरान ख़ान साहब इज़ गोइंग टू गेट शिफ्ट इन टू बनी गाला इन फ्यू मंथ्स, 2-3 महीननि में, ऐं नेगोशिएशन शुरू थी चुका आहिनि। मुलाक़ात बि ख़ान साहब सां हिन वक़्तु हले थींदी रहे थी। कुझु था क्लेम कनि था पिया जिन खे मिलणो आहे उहे मिलनि था। चवनि था आज़म सवाती कुझु नाला खयूं PTI जा जेके हिन वक़्तु कम्युनिकेशन जो किरदारु करनि था पिया, कॉन्स्टेंट बि अदा कनि था पिया। हिन वक़्तु ताईं बि जेको आहे कम्युनिकेशन रखी वेठा आहिनि, मतिलबु इन पुल जो किरदारु अदा कनि था बिटवीन ख़ान साहब एंड सैलशन। ऐं उहे चवनि था त छो वजह पैदा थी थिए, छो जो 2-3 महीननि में ट्रंप साहब कुझु अहिड़ी वरी डिमांड्स करणु वञे थो पियो जेके पाकिस्तान लाइ मुश्किल आहे। ॾिसो, ही अगरि नज़ीम सेठी इहो चए थो त हिन ॻाल्हि में मूं वटि इंफॉर्मेशन न आहे, लेकिन ही कोई एॾी अजीब ॻाल्हि न आहे ऐं न ई इहा नामुमकिन आहे। इहा ॻाल्हि बिना इंफॉर्मेशन जे बि कंदोसि त अगरि ॻाल्हियूं थी रहियूं हूंदियूं त पसे पर्दा थी रहियूं हूंदियूं ऐं उहे असल माण्हू ई करे रहिया हूंदा। आज़म स्वाती बि हिकिड़ो साम्हूं फेस आहे। गॾु अगरि को शलवार कमीज़ में ॿियो माण्हू बि गॾु अची ॻाल्हाईंदो हूंदो त उहो शायदि नज़ीम सेठी खे ख़बर न हूंदी या ॿुधाइणु न चाहींदो हूंदो, मूंखे ख़बर न आहे। लेकिन दिस इज़ वेरी मच पॉसिबल। ही को एॾी ऐं जेको माहौल ओवरऑल ई जुड़ियो पियो कुझु ॾींहंनि खां, त हर हंधा इहा ॻाल्हि अचे पई त हिन ॻाल्हि खे, हिन उठ खे कंहिं त कुझु उर्दू में ऊँट किसी करवट त बैठाएंगे न इस ऊँट को, ही ख़ान वारो उठ किथे त वेहंदो न। यानी कीअं तव्हां हिकिड़े विच में हवा में बसि असां सज़ा ॾेई छॾी आहे, बसि 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 ॻाल्हि ख़तमु, विसारे छॾियो, कीअं विसारे छॾियो। जेको ट्रंप वारी ॻाल्हि आहे दैट मेक्स सेंस। ऐं उहे फरमाइशूं ट्रंप साहिब जी ज़ाहिर आहे अञा कुझु थियूं आहिनि, जीअं उन ते ॻाल्हायूं था पीस बोर्ड में 19 तारीख़ ते वॉशिंगटन में साईं ट्रंप साहब पंहिंजे ज़ाती ॼण क्लब ठाहियो आहे। उन क्लब जी मेंबरशिप पाकिस्तान खे मिली आहे। $1 बिलियन भरींदासीं असीं जो ट्रंप जे क्लब जा मेंबर थींदासीं। जेको ट्रंप खां वियो त पोइ क्लब बि वियो, लेकिन असांजा $1 बिलियन न हलिया वञनि। मूंखे रुगो इहो आहे, किस्तनि में वठनि, फसल लहण ते वठनि त पोइ ख़ैर आहे। अच्छा, सो ट्रंप जी फरमाइशूं ऑब्वियसली एंड द टाइप ऑफ जेको जे क़िस्म जो हू माण्हू आहे, शख़्स आहिनि मोहतरम सदर यूनाइटेड स्टेट्स, उहो सुबुह जो उथी कुझु बि करे सघनि था, कुझु बि फरमाइश करे सघंदा। मिसाल हू फरमाइश करे सघनि त इज़राइल सां ठा करे वठो। यस, मिसाल हू फरमाइश करे वठनि त पंहिंजी फ़ौज मोकिले छॾियो फ़लस्तीन में ऐं हू हिननि खे हमास जे ख़िलाफ़ कार्रवाई करणी। छाकाणि कल्ह हमास चई छॾियो त हू हथियार न फिटा कंदा ऐं ग़ैर फ़लस्तीनियुनि जी हुकूमत बर्दाश्त न कंदा गज़ा में। त ज़ाहिर ही सो ऐं अहिड़ी ॿियूं खोड़ फरमाइशूं थी सघनि थियूं। मिसाल चाइना खां पासीरा थियो, ईरान लाइ बेसिस ॾियो, या असांखे बेसिस ॾियो त असांखे ईरान खे मॉनिटर करणो, कुझु बि करे सघे थो। डोनाल्ड ट्रंप आहे ऐं हुन सां मतिलबु ॾिसो दोस्ती बराबरि वारे सां थींदी आहे। जी हा। अच्छा, सो ॻाल्हि सो उन में, लेकिन मूंखे सिर्फ़ु तंज़ीह जो आख़िरी हिसो सम्झ न पियो अचे, आख़िरी टुकड़ो। बाक़ी सभु जेको सेठी साहब चवनि पिया मुमकिन आहे ऐं मुमकिन आहे। ख़ान इहो मञंदो, ख़ान खे ठाहिण ऐं ख़ान खे बनी गाला शिफ्ट करे हुनखे एवज़ में इहे चवंदा त तूं इज़राइल मिसाल ज़ाहिर आहे न, हा ज़ाहिर आहे, उहो त ठीकु ज़ाहिर आहे, लेकिन छा ख़ान मञंदो? ऐं ख़ान मञंदो त वरी आउं बार बार चवां थो, 3-3.5 सालनि जी जेका तपस्या आहे, हीअ जेको उमिरि जे मतिलबु 71 जी उमिरि में 71 सालनि में हू हिन इहे सोबतूं झलियूं आहिनि। हाणे 74 सालनि जो अची थियो आहे, त उमिरि जी हिन पीढ़ी में अची जेका हुन पंहिंजी हाणे
उमिरि जा चइबो आहे न, पर हाणे अलाह सभिनी खे ज़िंदगी मौत जी त अलाह ख़बर आहे, लेकिन ही ज़ाहिर आहे आफ्टर 65-70 माण्हू हाणे पोइ चवंदो आहे हाणे आख़िरी अलाह अलाह कयो जेको चइबो आहे पर हाणे जी हाँ सो उन में अची हुन सॼियूं तकलीफ़ूं सथियूं हाणे सिर्फ़ु बनी ॻाल्हि शिफ्ट थियण लाइ ख़ामोश थी विया आहिनि ऐं हिननि मामलनि खे हू चए त सिधी या अणसिधी हिन जी हिमायत कंदो, इहो टुकड़ो मूंखे सम्झ न पियो अचे। जी हाँ